त्रिकोण जद्दी 22 डिसंबर खां 22 जनवरी जे विच में पैदा थियण ख़ाकी सितारो आहे जंहिंखे पंहिंजी ॼम जी तारीख़ ऐं महीनो यादि नाहे। उहो जीम खे ऐं गाफ सां ईंदड़ नाले वारा हिन मां गाइडलाइन वठी सघनि था। जदी हज़रात जी 6 खाने में मुश्तरी अची रहियो आहे। सिहत ॾाढी सुठी थींदी नज़र अची रही आहे। नौकरीअ जे तरफ़ां जेकॾहिं तव्हांखे फ़िक्र हो तव्हां तमामु घणी पैसे वारी नौकिरी चाहियो पिया त पोइ ट्राई कयो। जेकॾहिं वॾे खां वॾी नौकिरीअ जी ख़्वाहिश रखो था त पोइ उहा जल्दी पूरी थियण वारी आहे। तमामु वॾी पघार वारी नौकिरी मिली रही आहे ऐं सिहत पिणु तमामु सुठी थी रही आहे। ऐं उन खां अलावा को क़दम खणणु चाहियो था त सोची सम्झी क़दम खणो। बग़ैर सोचे सम्झी का बि पॉलिसी न वठो।